मलूक पंहिंजे साथियुनि समेत मारिजी वञे हा। असांजे घर में जॻह क़िस्मत भली मलूक जी। चाचे के वार ठराए पूरो भटारे जो कसम असुल अखियुनि मां शर्म हया निकिरी। तो वारो पुट नूरल सुली सफ़ा बेहया थी पियो आहे। ठीक तो चवे कमदार। इहो छा थो चई तूं कमदार? कोन टुके सघां। हिन ॻोठ में स्कूल खोल रही अस्सलाम वालेकुम दोस्तों, अचण वारी किस्त जागीर जी ड्रामे में छा थींदो, जागीर जी नई अपडेट ॾींदा हलूं। दोस्तों अचण वारी किस्त में दिलबर ऐं उनजो पीउ घर में वेही हवाल कंदा आहिनि त मलूक जी क़िस्मत भली हुई, हू बची वियो असां खां, साथियुनि समेत असां खां मारिजी वञे हा, ॾाढा हवाल कंदा आहिनि। ॿी तरफ़ दोस्तों इहो हाकू हवाली वञी पुॼंदो आहे किथे दीनू जे घर ऐं उते दीनू उनखे पुछंदो आहे हाकू हवाली तूं असांजे घर में छो घुमंदो थो अथई पासनि खां हेॾां होॾां। असल में हू ईंदो आहे सुराण जी धप ते त मां इन सां मिड़ी इश्क जा पेज आड़ायां। पोइ हाकू हवाली बहानो कंदो आहे त मूंखे कंहिं पकी ख़बर ॾिनी त चाचे दिनूअ खे वार ठराइणा, ॾाढ़ी ठराइणी आहे, तॾहिं मां आयो हुउसि। यानी हू बहानो करे पंहिंजी जान छॾाईंदो, दीनू चवंदो हितां निकिरी वञ। ॿी तरफ़ दोस्तों नूरल जे पीउ खे घुराए करे इहो कमदार सिधी ॻाल्हि कंदो, तुंहिंजे पुट जे अखियुनि मां त शर्म हया छॾाइजी वियो आहे, सफ़ा बेहया थी पियो आहे, सफ़ा गैरत ई कोन अथसि। उनजो पीउ चवंदो नूरल जो छा इहा कहिड़ी ॻाल्हि थो करें, ऐं उते ई जेको आहे चवंदो वाक़ई मां सही ॻाल्हि कयां थो। ऐं नूरल जो पीउ परेशान थी वेंदो। होॾां वरी हशमत ख़ान बि चवंदो हा पंहिंजे पुट खे सम्झा, इहो बेमौत मारियो वेंदई, नंगनि में अखियूं थो विझे, बेगरत थी पियो आहे, बेहया थी पियो आहे, ऐं हू परेशान थी उतां हलियो वेंदो। ॿी तरफ़ दोस्तों सुराण जो दोस्त मिली वेंदो आहे कमदार खे, कमदार उनखे ॾाढियूं टीकरूं ॾींदो आहे, तोखे हीअं कंदासीं, तोखे मारींदासीं, तूं कहिड़ी खेत जी ॿोलियां, तोसां असां घटि कान कंदासीं, भलो थी त हितां भॼी जान छॾाए फलाण टीर मटीर अहिड़े हिसाब सां। हू चवंदो अड़े तव्हांखे मोकल आहे, मां हिते रहंदुसि ऐं हिते जेको आहे तालीम जे हिसाब सां पंहिंजो कमु कंदुसि, मां काॾे न वेंदुसि। ऐं कमदार ॾाढो हुनखे फूकू ॾींदो आहे, भाॼे जीअं हितां शहर इलाइक़ो ई छॾे वञे। दोस्तों हीअ हुई जागीर ड्रामे जी अपडेट, तव्हां सां शेयर कई। असांखे ॾींदा इजाज़त, लाइक सब्सक्राइब शेयर कंदा। अल्लाह हाफ़िज़।